ठटे खां रिपोर्ट करे अकबर दिलवानी सिंध साइकिलिंग एसोसिएशन पारां सिंध हुकूमत जे तावन सां नशे खां इनकार ज़िंदगीअ सां प्यार वारी मुहिम तहत कराची खां सखर ताईं 600 किलोमीटर साइकिलुनि जो सफ़र कराची खां 7 साइकिल सवारनि पारां शुरू कंदे पहिरें ॾींहुं 100 किलोमीटर जो सफ़र तय कंदे कराची खां ठटे पहुतल चीफ ऑर्गेनाइज़र कलीम अवान, चीफ कोऑर्डिनेटर अब्दुल जब्बार, मेडिकल एडवाइज़र यूसुफ मुकुल, मेडिकल एडवाइज़र साइकिल सवार हबीबुल्लाह न्याजी, अताउल्लाह आबड़ो, अदनान बलोच, सलीम बलोच, इरफान खान, अदनान खान, शौकत न्यादी चयो त असांजो कराची खां सखर ताईं 600 किलोमीटरनि जो साइकिलुनि ते सफ़र करण जो मक़सदु अवाम खे मुनशात जे आधार मां निजात ॾियारण लाइ नशे खां इनकार ज़िंदगीअ सां प्यार वारी मुहिम सिंध हुकूमत जे तावन सां शुरू कई आहे। हुननि चयो त असां 27 जनवरी ते कराची खां उन अहम मुहिम जो आगाज़ साइकिलुनि जे सफ़र कंदे कयो आहे। असां 100 किलोमीटर सफ़र तय कंदे कराची खां ठटे पहुता आहियूं ऐं रोज़ानो जी बुनियाद ते 100 किलोमीटर सफ़र कंदे 6 ॾींहुं 1 फरवरी ते सखर पहुचंदासीं। हुननि ठटे समेत सिंध जे अवाम खे पैगाम ॾिनो त मुनशात खां परे रही पंहिंजे ज़िंदगियूं उन ज़हर मां बचाए पंहिंजे ईंदड़ नसुल खे बि उन ज़हर मां हमेशह महफ़ूज़ बणाइनि ऐं पंहिंजी ज़िंदगियुनि सां प्यार कनि। हुननि इंसानिया खां पिणु मुतालबो कयो त हू मुनशात खे मुकमल बुझो ॾेई मुनशात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई करे अवाम खे मुनशात जहिड़े लानत मां निजात ॾियारे उन्हनि जे ईंदड़ नसुलनि खे हमेशह लाइ महफ़ूज़ बणाए।